हिकिड़ो मिंट थोरो ॿियो दिन सां ॻाल्हाए वठो। हा सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां जेकी सिंध जी ज़मीनुनि जे बचाव जी जदोजहद आहे उन हवाले सां राब्ता मुहिम जो असांजो ॿियो फेज़ आहे। छाकाणि त असां सम्झूं था त सिंध एक्शन कमेटी सिंध जी आख़िरी उमेद आहे। पीपुल्स पार्टी सरकार जेका गुज़िरियल 14 सालनि खां वठी सिंध जे अंदरि जेको रियासती तशदद कयो आहे, जेको ख़ौफ़ ऐं हिरास फैलायो आहे, माण्हुनि खे बंदूक जे ज़ोर ते, पैसे जे ज़ोर ते, दौलत जे ज़ोर ते माण्हुनि जा ज़मीर ख़रीद कया आहिनि, शऊर ख़रीद कयो आहे ऐं उनखे टोड़ण जे लाइ असां सिंध जे हक़नि जे हासिलात लाइ निकिता आहियूं। असां सम्झूं था त नई सिंध ॾियण जे लाइ आम सिंध जो माण्हू, ग़रीब माण्हू, सिंध जो बाशऊर माण्हू उनखे अॻिते अचिणो पवंदो। छाकाणि मजमूई तौर ते सिंध जे अंदरि जेका पीपुल्स पार्टी जी रियासती दहशतगर्दी आहे, जंहिंजे करे सिंध जूं ज़मीनूं विकिणण लाइ हू सम्झनि था सिंध फतह कयल इलाइक़ो आहे, उन करे हिन ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु असां जदोजहद शुरू कई आहे। अॼु मीरपुर ख़ास में जलसो आहे ऐं पोइ हीअ जेके अवामी राब्ता मुहिम आहे उन खां पोइ असां वरी सिंध जे ॿियनि शहरनि में वेंदासीं, सिंध जे चपे चपे में वेंदासीं, सिंध जे शऊर खे गॾु कंदासीं, सॼे सिंध खे गॾु करे हिन ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी राज जे ख़िलाफ़ु जदोजहद कंदासीं।